अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त दम फिल्म ऐं निगहत फिल्म जा लाइक केतिरा थिया आहिनि जा हिन महिल ताईं उन्हनि जा व्यू केतिरा आया आहिनि। त दोस्तों हिन वीडियो में मां तव्हांखे सभु कुझु ॿुधाईंदुमि। त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। त दोस्तों देरी करे बिना अॻिते था वधूं ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों सभ खां पहिरियां त मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त हिन फिल्म दम फिल्म जी स्टार कास्ट में शामिल आहिनि अब्बास गुल ओढाणो, अख्तर खोकर, शमा मंगी। इहे अदाकार हिन दम फिल्म जी स्टार कास्ट में शामिल आहिनि ऐं ॿिया नवां अदाकार स्टार कास्ट में शामिल आहिनि। दोस्तों हिन फिल्म खे डायरेक्ट कयो आहे ज़हीर मीरजत ऐं फिल्म जो एडिटर आहे अदील हाशमी ऐं फिल्म जो कैमरामैन आहे परवेज़ सुमरो ऐं दोस्तों हिन फिल्म जो डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी महतूज़ मीरानी ऐं फिल्म जो म्यूज़िक डायरेक्टर आहे ZA शानी ऐं दोस्तों हिन फिल्म जा सिंगर आहिनि जंहिं सिंगर हिन फिल्म खे गानो ॾिनो आहे उन जा नाला मां तव्हांखे ॿुधायां थो। दोस्तों हिन फिल्म जा सिंगर आहिनि शमन अली मीराली, बुशरा बिलाल, आमिर शाह। इहे हिन फिल्म खे गानो ॾिनो आहे। इन्हनि सिंगरनि जा हिन फिल्म में गाना आहिनि। त दोस्तों इहे मां तव्हांखे डिटेल ॿुधायो हुयमि। हाणे हिन फिल्म जी डिटेल मां तव्हांखे इहा ॿुधाईंदुमि त हिन महिल ताईं टिनि ॾींहंनि में हिन फिल्म जा व्यू केतिरा थिया आहिनि या लाइक केतिरा थिया आहिनि। दोस्तों हिन फिल्म खे हिन महिल ताईं व्यू आया आहिनि 9.2K ऐं हिन फिल्म जा लाइक आहिनि 411। त दोस्तों इहे अॼु जी हिन फिल्म जा डिटेल आहिनि। 9.2K हिन खे व्यू मिलिया आहिनि ऐं 411 हिन खे लाइक मिलिया आहिनि। डिसलाइक जी रेशो तमामु घटि आहे ऐं लाइक जी रेशो घणी आहे, मतिलबु त फिल्म सुपरहिट थी वई आहे। ऐं दोस्तों हाणे हलो अॻिते त निगहत फिल्म जी असां तव्हांखे डिटेल ॾियूं त उन जा व्यू केतिरा आया आहिनि या लाइक केतिरा आया आहिनि। त दोस्तों हाणे डिस्कस कयूं था निगहत फिल्म जे बारे में त हिन खे व्यू केतिरा आया आहिनि ऐं लाइक केतिरा आया आहिनि। त दोस्तों इहो सभु कुझु मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदुमि। त दोस्तों हलो त अॻिते था वधूं। दोस्तों हिन फिल्म जी डायरेक्टर आहे रूबी अली ऐं फिल्म जो एडिटर आहे अदील हाशमी ऐं दोस्तों फिल्म जी स्टार कास्ट में शामिल आहिनि रूबी अली, शमा मंगी। दोस्तों हिन फिल्म जा व्यू थिया आहिनि 9.5K व्यू ऐं दोस्तों हिन फिल्म जा लाइक आया आहिनि 310। मतिलबु दोस्तों हीअ फिल्म अब्बास गुल ओढाणी जी फिल्म खां हिन खे घटि लाइक आया आहिनि ऐं उनखे रिव्यू घटि आया आहिनि, पर उनखे व्यू घटि आया आहिनि, लाइक घणा आया आहिनि ऐं हिन फिल्म खे व्यू घणा आया आहिनि ऐं लाइक हिन खे थोरा आया आहिनि। त दोस्तों हिननि ॿिन्हिनि फिल्मुनि मां मुक़ाबले में अब्बास गुल ओढाणे जी फिल्म मारे वई ऐं नंबर 1 ते उहा फिल्म आई आहे। वधीक अॻिते हली ख़बर पवंदी त कहिड़ी फिल्म भली आहे ऐं कहिड़ी फिल्म खे माण्हुनि पसंदि कयो आहे ऐं कहिड़ी फिल्मुनि खे माण्हू पसंदि न आहे कयो। महीने खां पोइ इहा ख़बर पहुची वेंदी ऐं मां तव्हांखे डेली इन्हनि जी अपडेट ॾींदो रहंदुमि त कहिड़ी फिल्म खे केतिरा व्यू मिलिया आहिनि या केतिरा लाइक मिलिया आहिनि। त दोस्तों मां तव्हांखे हर रोज़ु या डेली न पर कॾहिं कॾहिं मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त हिन फिल्मुनि खे घणा व्यू आया आहिनि या घणा लाइक आया आहिनि ऐं केरु हिननि फिल्मुनि मां कहिड़ी फिल्म खटे वई। त दोस्तों तव्हांखे छा थो लॻे त कहिड़ी फिल्म खटींदी अब्बास गुल ओढाणे जी दम फिल्म या रूबी अली जी निगहत फिल्म? कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो ऐं वीडियो सुठी लॻी हुजे तिन खे लाइक कजो ऐं अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ, अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह।